लाड़कानो यूनियन कमेटी 2 एम्पायर टाउन की तरफा चेयरमैन गुलाम नबी भुट्टो पारां यूसी जे अवाम में सोलर प्लेटूं पक्का बैटरियूं विरहाई वयूं। स्पेशल असिस्टेंट CM सिंध ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी डिस्ट्रिक्ट लाड़कानो जे सदर खैर मोहम्मद शेख, मेयर लाड़कानो अनवर अली लोहर, एम्पायर टाउन चेयरमैन वकार अली भुट्टो, कामरान अहमद ओठाणो, अजहर अली भुट्टो ऐं ॿिया मौजूद हुआ। चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब, अतीफ़ अल टालपुर साहिब, MPA लाड़कानो जमील अहमद सुमरो साहिब जे हिदायतुनि ते शहरनि में सोलर प्लेटूं पक्का ऐं बैटरियूं विरहाई वयूं आहिनि। पीपल्स पार्टी अवामी ख़िदमत ते यकीन रखे थी। लाड़काने जी शहरनि जी ख़िदमत अवलिन तरजीह आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध हुकूमत जे रीजन तहत शहरनि खे सोलर सिस्टम फराहम कयो पियो वञे त जीअं गर्मी जी शिदत ऐं लोड शेडिंग खां शहरनि खे रिलीफ फराहम करे सघूं। चेयरमैन अज जो प्रोग्राम असांजे मथां क़यादत बिलावल भुट्टो सदर साहब, असांजे चेयरमैन जमील साहब, असांजे MPA साहब ऐं मथां खां वठी सॼी सिंध सॼी पाकिस्तान में सोलर प्लेटुनि जो जेको आगाज़ थियो आहे उहो अॼु असां पहिरियों दफ़ो हिकिड़ो दफ़ो अॻ में असांजे लोहर साहब बि कयो अनवर, ऐं हुन खां पोइ मां UC 3 एम्पायर टाउन जो अॼु इहे सभु जेकी बि संगत तव्हांजे आम्हूं साम्हूं आहे, लेडीज़ ग़रीब मिस्किन मुस्तक़िल वारनि खे सभिनी खे इहो असां तक़रीबन 100 खनि जेको आहे असां ॾिनो आहे। बैटरी ॾिनी आहे, असां प्लेट ॾिनी आहे, पखो ॾिनो आहे ऐं अञा ताईं ॾियूं था वेठा। इन करे जेको आहे हीअ असांजे वॾनि पारां असांजे बिलावल साहब जे हुकुम मुताबिक़ अॼु फरियाद जो हुकूमत अॼु असां प्रोग्राम कयो आहे ऐं सभिनी खे ग़रीबनि खे तक़सीम करे असां पका वग़ैरह सभु